मेहड़ में वाक़िया कंदासीं। मेड़ वेझो रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी में टक्कर थी पियो, जे दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद विठल, गौस बख्श मुगेरी, ज़ुबैर अहमद ऐं मुख्तार खोसो शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालका इस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। हादसे बाबति वाक़िया कई पिया। मेहड़ वेझो रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी में टक्कर थी पियो, जे दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद विठल, गौस बख्श मुगेरी, ज़ुबैर अहमद ऐं मुख्तार खोसो शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालका इस्पताल मुंतक़िल कयो पियो आहे। हादसे बाबति वाक़िया कई पिया। मेहड़ वेझो रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी में टक्कर थी पियो, जंहिं दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद विठल, गौस बख्श मुगेरी, ज़ुबैर अहमद ऐं मुख्तार खोसो शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालका इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर वासा मेहड़ मां शेयर कई पिया। मेहड़ वेझो रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इंडस हाईवे ते मोटरसाइकिल में गॾगाड़ी में टक्कर थी पियो, जंहिं दौरान 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद विठल, गौस बख्श मुगेरी, ज़ुबैर अहमद ऐं मुख्तार खोसो शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ तालका इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे बाबति वाक़िया कई पिया। मेहड़ वेझो रोड हादसे सबब 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मेहड़ मां तफ़सीलात कंदासीं अब्दुल्ला सुमरो खां। जी अब्दुल्ला, हादसे बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, मेहड़ इंडस हाईवे राजवा मोरी भरिसां तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल ऐं गॾगाड़ी में आमो साम्हूं ज़ोरदार टक्कर थी पियो आहे। टक्कर जे नतीजे में कंबर भरिसां गॾु रतो खान मुगेरी जे 3 रहवासियुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मोहम्मद विठल मुगेरी, गौस बख्श मुगेरी, ज़ुबैर मुगेरी ऐं मेहड़ भरिसां ॻोठ पिपरी जो रहवासी आहे मुख्तार खोसो शामिल आहिनि, जिन खे मोटरवे पुलिस पारां फौरी तौर ते रेस्क्यू करे इलाज लाइ तालके अस्पताल मेहड़ आंदो वियो आहे, जिथे खेनि फौरी तिबी इमदाद ॾेई वधीक इलाज लाइ लाड़काणो अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जिथे डॉक्टरनि मूजिबि 3 ॼणनि जी जेका हालत आहे उहा इंतिहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे। आख़िरी इतला ताईं वाक़िए जो मेहड़ ए सेक्शन थाने को बि केस दाख़िल न आहे थियो। जी महिरबानी अब्दुल्ला, तफ़सील जे लाइ।